नए पाकिस्तान में पेट्रोल महंगो थियण जे करे आम शयुनि जा अघ चोट चढ़ी विया। दौलतपुर में हलूं था असांजो रिपोर्टर वज़ीर हुसैन बग्गो वटि। ख्वाब ॾेखारिया हुआ त असांजी हुकूमत में तब्दीली ईंदी। हीअ सिलेक्टेड गवर्नमेंट जेका आहे उहा जॾहिं खां वठी आई आहे त अवाम जी ज़िंदगी अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। माण्हू ॿिनि वक़्तनि जी मानी खाइण लाइ परेशान आहिनि। तेल जा हाल तव्हां ॾिसो था पिया त 90 रुपए वारो तेल जेको आहे 120 रुपए ते, डीज़ल जेका आहे 132 रुपए ते वञी पहुती आहे। आम माण्हू जो हिन सॼे तेल ते जेको मुनहसर आहे, किराया वधंदा, लिहाज़ा गाॾियुनि जा जेके आहिनि किराया वधंदा त माण्हू जेको आहे सो माण्हुनि जी एक्सेस शहरनि ताईं महांगी पवंदी। आम माण्हू जेको आहे ग़रीब माण्हू जेको आहे उहो ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहे। हिन गवर्नमेंट जेके बि वाइदा कया हुआ त असां IMF वटि कोन वेंदासीं, असां पिनंदासीं कोन, हिननि पिनण पाण त शुरू कयो आहे पर माण्हुनि खे पिनणु सेखारियो आहे। माण्हुनि खे उन जे बावजूदि बि रिलीफ न मिलियो। भला हे पिनी माण्हुनि खे रिलीफ ॾियनि हा तॾहिं बि चङो। हिन खां बहितर हो पोयूं हुकूमतूं जेके हूं उन्हनि घटि में घटि माण्हुनि सां इहो होशियार कोन कयो हो जेको हिन साल में कयो आहे। ख़ुदा खे ख़बर आहे त बाक़ी 4 सालनि में आम माण्हू जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी। तमाम तेल महंगो थियो आहे। ग़रीब आवाम बिल्कुलु नए पाकिस्तान मां मुतमिन न आहे। ग़रीब आवाम जेकॾहिं 300-400 रुपया ॾिहाड़ी खणे थो, हू तेल जो 120 रुपया लीटर हाणे करे छॾियो अथव। हाणे तव्हां असांखे ॿुधायो, नए पाकिस्तान असांखे बिल्कुलु न खपे। हर शइ महांगी हिन करे छॾिया नए पाकिस्तान। ऐं जेको हीउ चए थो त 50,000 ते बि टैक्स। कुझु हेल्पर आहियां ऐं हर महीने डीज़ल पेट्रोल महांगो थींदो वञे थो ऐं असांजी सेल ते तमामु घणो असरु थो अचे। पघारूं आहिनि पर असांजी पघार कान्हे का ऐं महांगाई अञा वधंदी थी वञे।